साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। पर ही दुनिया जो को हिकिड़ो बादशाह हो जंहिंजी बादशाही में ॿ भेनरूं रहंदियूं हुयूं। ॿिन्ही भेनरुनि जा मुड़ुस मरी विया हुआ ऐं ॿिन्ही खे वरी हिकु हिकु पुटड़ो पिणु हो। हिननि भेणनि जी पाण में घणी प्रीत मोहबत हुई ऐं हिननि जे छोकिरनि जी बि ॿिन्ही मासातनि जी पाण में घाटी संगत पिणु हुई। हिकु ॾींहुं ते ॿिन्ही भेणनि ख़्यालु कयो त असीं त पिनी सिनी मिड़े ई गुज़ारो पियो कंदियूंसीं, पर छो न पंहिंजे पुटड़नि खे को हुनरु सेखारिजे त चङो थींदो ऐं हुननि जी ज़िंदगी सुठी गुज़री पवंदी। मुंहिंजा उहो ख़्यालु करे नंढी भेण वॾी भेण खे चयो त अदी तूं छोकिरनि खे वठी कंहिं सुठे उस्ताद वटि छॾे अचु ऐं का सुठी साथ ॾिसी इन्हनि खे छॾे अचु। पोइ साईं वॾी भेण का सुठी साथ ॾिसी ॿिन्ही छोकिरनि खे उहा वठी अच्छा जहिड़ा कपिड़ा पाराए पाण रवानी थी। मुंहिंजा निकिती निकिती शहर वञी पहुती। शहर ॾिसे त हिकिड़ो कारीगर आहे जेको रेशम जे लुंगे ज़मीन ते पखेड़े उनजे मथां काठी रखी छोॾा बीठो लाहे। माई दिलि में सोचियो त हीउ बेशक कारीगर आहे, पर वरी सोचाई त आउं पंहिंजे छोकिरनि खे अञा बि कंहिं भले कारीगर वटि छॾींदसि जेको हिननि खे वॾो उस्ताद बणाए छॾे। मुंहिंजा उहो ख़्यालु करे हू वरी उतां ॿिए शहर ॾांहुं हली रवानी थी। हलंदे फिरंदे साईं ॿिए शहर में वञी पहुती। घणे घुमण फिरण खां पोइ जांचूं जड़ताल करण खां पोइ हिकिड़े हंधि हिन ॾिठो त हिकिड़ो ॾखण वाहुले सां आहे जेको वाहुले सां काठी जा छोॾा वेठो लाहे। हुन छोॾा लाहे छॾिया आहिनि, केवली कोशिशि थी करे त उन काठी ते चढ़ण जी, पर हू काठी जी लसाई करे चढ़ी नथी सघे ऐं तिरकियो थी पवे। मुंहिंजा अहिड़ी लसी काठी जंहिं ते केवली माकोड़ी बि न चढ़ी सघे त भला वॾी कारीगरी त चइबी न। साईं माई ख़्यालु कयो त हिन खां वधीक भलो ऐं ॼाणू कारीगर भला ॿियो किथे मिलंदो। पोइ सोचाई त छो न हिन वटि पंहिंजे छोकिरनि खे छॾियां त जीअं सिखी भड़ थी वञनि। हिन सोचियो जेकॾहिं हीउ कारीगर वाहुले सां बि अहिड़ी लसाई थो रखे त ॿियनि हंधनि तां त हिन अलाए छा छा करे सघंदो हूंदो ऐं हिन वटि वॾो फन हूंदो। इहो सोचे करे हू ॾखण जे वेझो आई। हू ॾखण जे वेझो आई ऐं अची अर्ज़ु कयाईंसि सदा ओ भाऊ मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजे हिन छोकिरनि खे हुनरु सेखार ऐं हिननि खे अहिड़ो त भड़ कर जो ही वॾो नालो कमाइनि ऐं पंहिंजी रोज़गार पुर करे सघनि। मुंहिंजा ॾखण चयसि त अदी माई वॾी, ऐं हुननि खे हुनरु ज़रूरु सेखारींदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे त मुंहिंजो जेको बि शागिर्दु थियण जी ख़्वाहिश रखंदो आहे ऐं जंहिंखे बि आउं पंहिंजो हुनरु सेखारींदो आहियां त उनखे पहिरीं हिन कोठीअ में हिकु राति टिकाईंदो आहियां ऐं जेकॾहिं हू सुबुह जो सही सलामत निकितो त खेसि ख़ुशी सां शागिर्दु बणाए सभु हुनरु ॾींदुसि। ऐं हा, पर जे इन दौरान ही मरी वियो त परतो पिणनि खे ऐं वियो माइटनि जो। माई इहा ॻाल्हि ॿुधी हेकर त ॾकी वई, पर अलाह ते आसिरो रखी इहा ॻाल्हि क़बूलु कयईं। ऐं राति जो पहिरीं राति सोचाईं त पंहिंजी भेण जे पुट खे उन कोठी में टिकायां। साईं मुंहिंजा हीअ कहाणी इंतिहाई ज़बरदस्तु अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। कहाणी डिघी ज़रूरु आहे पर इंतिहाई मज़ेदार आहे। ऐं जेकॾहिं चैनल ते नयो आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। साईं मुंहिंजा पोइ किसो कथा ॻाल्हि था कनि त उहा कोठी अहिड़े नमूने सां ठहियलु हुई जो सॼी बर्फ़ वांगुरु ठरी पई हूंदी हुई। हुन कोठी में वॾी थधिकार हूंदी हुई ऐं अंदरि कोठी में रुॻो हिकु
काठ जो हिकिड़ो वॾो बुंड पियल हूंदो हो। ऐं ॿियो मिड़ेई ख़ैरु, कोठी में ॾाढी थधिकार हूंदी हुई। जेको बि हुन में वेंदो हो त उनखे सीउ लॻंदो हो। साईं छोकिरो बि जॾहिं उन कोठी में आयो ऐं कोठी में घिड़ियो तॾहिं अची सीउ हिनखे वारायो। चोकर ते हिन कुंड में लिकियो, हुन कुंड में लिकियो, चारई कुंडूं पासा वरितईं, पर आराम कीम कोन आयसि। घणी थधि ऐं ॿूसट जे करे साईं, घणी थधिकार जे करे आख़िर दाऊं कंदे कंदे नेठि दम धणीअ वाले करे छॾियईं। साईं छोकिरो गुज़ारे वियो। माई सुबुह जो आई त छा ॾिसे त हुनजो भाणे जो हिन दुनिया में न आहे रहियो। पर जीअं त हुन ॾखण जो इहो ज़ुबान हो त जेकॾहिं मरी वियो त वियो माइटनि जो। पोइ त साईं माई सुबुह जो पंहिंजे भाणे खे दफ़न करायो ऐं घणो पछतायईं त नाहक ॿार मारायमि। माई सम्झो त संदसि पुट सां बि साॻी कार थींदी, सो माई हिकर त पंहिंजे पुट खे न छॾण जो फ़ैसिलो कयो। पर वरी बि दिलि में सोचाईं त जे भेण जो पुटु माराए छॾियो अथमि ऐं पंहिंजो पुटु मिठो करे ऐं सही सलामत घर वठी वापसि मोटंदसि त भेण अलाए छा सोचींदी। भेण अलाए छा सम्झंदी, छा सोचींदी, उहो ख़्यालु करे ॿी राति पंहिंजे पुट खे बि कोठी वारे पंहिंजे पुट खे बि कोठी में वाड़े पाण ॾिनई घर ॾांहुं पुठि। ऐं दिलि खे ॾढ ॾिनई त जे हिते रही संदसि ख़बर न बि थींदसि ऐं अखियुनि सां न ॾिसंदसि त वरी बि संदसि बचीपण जो आसरो त हूंदमि। हा जेकर हिते रहंदसि त सुबुह जो जेकॾहिं पुटु मुंहिंजो मरी वियो त आउं सदमो बर्दाश्त करे न सघंदुसि। साईं मुंहिंजा अखियूं न ॾिसण जो आसरो करे हू माई पंहिंजे पुट खे छोकर खे कोठी में उते साईं छॾे पाण रवानी थी वई। छोकर साईं कोठी में पहुची ॾिसे त अंदरि रुॻो हिकिड़ो बुंड पियल आहे ऐं बाक़ी सॼो कमिरो थधो थियो पियो आहे। साईं जीअं राति थी त जॾहिं अची ॾकणी वारायसि तॾहिं दिलि में ख़्यालु कयईं त छो न हुन काठी ते ज़ोर लॻायां, मन ईअं करण सां बुत गरम थिए। इहो ख़्यालु करे साईं इहो ख़्यालु करे अची काठी ते ज़ोर लॻायईं। अची काठी ते ज़ोर लॻायईं, अची बुंड ते ज़ोर लॻायईं ऐं ज़ोर लॻाइणु शुरू कयईं। हेॾां होॾां उथलाए पुथलाए बुंड ते ज़ोर लॻाइणु शुरू करे छॾियईं। साईं बुंड खे जो हेॾां होॾां उथलायईं ईअं कयईं त ईअं कंदे कंदे घणी महिल गुज़री वियसि ऐं बुत बि गरम थी वियसि। बुत बि गरम थी वियसि तॾहिं थोरी घणी साई पटे वरी ईअं कंदे कंदे अची सुबुह कयईं। सुबुह जो जॾहिं ॾखण कारीगर अची कोठी खोली ॾिसे त छोकिरो सही सलामत वेठो आहे। कारीगर पोइ साईं ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिनखे चयईं त पुटु तूं हुनर सिखण जे लाइक़ु आहीं। कारीगर हुनखे चयो पुटु तूं हुनर सिखण जे लाइक़ु आहीं। पोइ कारीगर हुनखे चयो, उस्ताद ॾखण छोकिरे खे चयो त पुटु तोखे आउं सॼो हुनर सेखारींदुसि ऐं हिकिड़े साल खां पोइ तोखे अहिड़ो भर करे छॾींदुसि जो वाटके कम जो समूरो सामान तुंहिंजे हवाले हूंदो ऐं तूं पंहिंजे गुज़र सफ़र सां लॻी वेंदे। साईं मुंहिंजा किसो कोता तो ज़िंदगी जा ॾींहं गुज़रंदा विया, हफ़्ता महीना साल अची थियो। छोकिरो साईं सिखी भड़ थी वियो। छोकिरो साईं सिखी भड़ थी वियो ऐं पोइ पंहिंजे उस्ताद खां मोकिलाए पंहिंजे बचड़नि पंहिंजे घर ॾे पंहिंजे अमर ॾे रवानो थियण जो सोचाईं। पोइ त साईं संदो उस्ताद हुनखे दिलि सां इजाज़त ॾिनी ऐं समूरो सामान खेसि ॾेई दुआ करे घर ॾांहुं रवानो कयईंसि। तंहिं मुंहिंजा इन ई विच में ही हिकिड़ो गभरू जवान बणिजी चुको हो ऐं पंधु कंदो कंदो मंदलो मारींदो हिकिड़े भरपट में अची पहुतो। अची साईं हिकिड़े भरपट में पहुतो। उते ॾिसे त हिकिड़े मोल उठ जा हॾा वारी में मींहं जे करे धोपी साफ़ थी पिया आहिनि।
उठ जा हॾा पिया आहिनि जंहिं ते वारी में पियल आहिनि ऐं मथां बरसाति पई आहे हुन ते, सो उहे धोपिजी साफ़ थी विया आहिनि ऐं बिलोर वांगुरु पिया चिमकनि। पोइ त साईं हिन बिस्मिल्लाह करे अची हुननि खे छिलणु ऐं गड़णु शुरू कयो। हिन सोचियो त हेतिरनि ॾींहंनि खां पोइ ॻोठु वञा पियो, सो घर वारनि लाइ का त सुखड़ी खयों वञा। हीअ साईं उन्हनि हॾनि मां सुगदासी चांवर ठाहिणु शुरू करे छॾिया। हिन साईं हिन हॾनि खे कटे कटे नंढड़ा नंढड़ा ज़रड़ा करे चांवर वांगुरु ठाहे छॾिया ऐं जॾहिं पाव ॾेढ जेतिरा चांवर ठाहे दंग कयईं तॾहिं उहे रुमाल में ॿधी हड़ करे वरी उथी पंधु पियो। आख़िर साईं अधु राति जो अची ॿी बादशाही में पहुतो। चवंदा आहिनि त कंहिं महिल महिमान पटाए पाण खे, सो उते जे सभिनी माण्हुनि खे पाण वटि टिकाइण खां इनकार कयो। साईं कंहिं अवेलो महिमान हूंदो आहे त माण्हू हुन मां बेज़ार कॾहिं कॾहिं थी पवंदा आहिनि ऐं को हुनखे तरसाइणु पसंदि न कंदो आहे। आख़िरकार हुनखे ॾसु मिलियो त जेकॾहिं को हुनर अचे त हितां जे शाही ख़ानदान महिमान खाने ॾांहुं वञ, जिते तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु थींदो ऐं तुंहिंजो हुनर आहे उहो बि ॾिठो वेंदो। साईं पोइ त साईं हू ओॾां रवानो थियो ऐं उते पहुचण खां पोइ हिनखे ख़बर पई त हिते सभई कारीगर हिते रोज़ानो पिया पंहिंजो मथो रगड़ीनि। बादशाह जी धीउ जो इहो शर्त आहे त जंहिंजो बि हुनरनि खे पसंदि ईंदो तंहिंखे महिमान बि बणाईंदी ऐं उन सां शादी बि कंदी। शहज़ादी जो उहो दस्तूर थी वियो हो त जेको शाम ताईं कारीगर उते ईंदा हुआ हू उन्हनि जो हुनर ॾिसंदी हुई ऐं हुनर न पसंदि पवण जी सूरत में खेनि जेल में अड़ाए छॾींदी हुई। हिन सम्झो त माण्हू रुॻो सिर तां भला टारी आहे। जे शहज़ादी खे मुंहिंजो हुनर बि पसंदि न आयो त पोइ पंहिंजे घर वञण खां बि छुटसि, पर राति बि ज़रूरु रहणी हुअसि, सो परेशानी। पर अलाह ते तवकल रखी अची शहज़ादी जो महिमान थियो। से महिमान जेके बि हूंदा हुआ शहज़ादी जा ख़ासि हूंदी हुई त उन्हनि जो खाधो पाण तयारु कंदी हुई। महिमान जे कारीगरनि जो खाधो ख़ुदि शहज़ादी तयारु कंदी हुई। जॾहिं हुनखे उन नए कारीगर महिमान जे अचण जो इतलाह ॾिनो वियो तॾहिं चयाईंसि खां पुछी अचो त कहिड़ो खाधो खाईंदो। ॾखण चवाए मोकिलियसि त मूं वटि पंहिंजा चांवर आहिनि ऐं जे भलाई करे रुॻो उहे रधि ई ॾे ऐं उहो रधिजी मूंखे मिलनि त आउं शुक्र अदा कंदुसि ऐं उहे ई चांवर खाइणु पसंदि कंदुसि। आख़िर ताईं शहज़ादी इहे त असां कारीगर खां हड़ चांवरनि जी घुराई वई ऐं राणी उन्हनि खे पंहिंजे सिर रधणु लॻी। चांवर ताईं रधिजणु शुरू थिया, भला ही त उहे चांवर हुआ ई कोन जेके पाणी में ॻरनि। ही त हिन जी कारीगरी हुई जो उठ जे हॾनि मां हिन चांवर बणाया हुआ। से कहिड़ी तरह रिझनि, कहिड़ी तरह ॻरनि। शहज़ादी साईं घणी कोशिशूं कयूं, काठियुनि जी गाॾी खपाए छॾी, साड़े छॾियईं, मगर चांवर न ॻरणा हुआ से न ॻरिया। आख़िरकार शहज़ादी कक थी हिकिड़ो चांवर देगिड़ी मां ॿाहिरि कढी उनखे भंज ॾिठाई त मालूम थियसि त उहे चांवर न बल्कि उठ जा हॾा हुआ। पोइ त साईं हू ॻाल्हि सम्झी वई ऐं हुनजे हुनर ते मोहिजी उन ग़रीब ॾखण खे पसंदि करे उन सां शादी करण लाइ तयारु थी वई। शहज़ादी उन सां शादी करण लाइ तयारु थी वई। ॿिया ग़रीब कारीगर जेके जेल में पिया हुआ तिन जी बि ख़ुदा जिंदा हाजी कराई ऐं सभु हिन ॾखण खे दुआऊं ॾींदा उतां आज़ाद थी पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे हलिया विया। हाणे ताईं शहज़ादी ऐं कारीगर ॿई मज़े सां पंहिंजी हयाती जा ॾींहड़ा गुज़ारण लॻा। उते ऐश ऐं इशरतनि ऐं खिल ख़ुशी में हुन जवान ॾखण खे पंहिंजी माउ ऐं मासी बि विसरी विया। सभु धंधो छॾे बिना आराम सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। एतिरे क़दुरु जो हुन वरी को ॿियो हुनर बि ॾेखारण जी ज़रूरत महसूसु कान कई। शहज़ादी साईं हुनखे घणो ई चवंदी हुई त पंहिंजो को हुनर ॾेखार, पर हू
उहो ॿुधी अहिड़ो ॿुधे जहिड़ो भित हिकिड़े कन मां ॿुधंदो हो त ॻाल्हि कढी छॾींदो हो ॿिए कन मां। से किसो कोता थियो ईअं जो हिकिड़े ॾींहुं जी ॻाल्हि आहे त का तस्वीर विकिरे लाइ आई। का तस्वीर विकिरे लाइ आई जंहिंजी हाक मुल्क पखड़ियल हुई। शहज़ादी पंहिंजे बानीअ खे मोकिलियो त उहा तस्वीर कंहिं बि क़ीमत ते ज़रूरु ख़रीद करे अच। ऐं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन ई शहर में हिकिड़ो मशहूरु ऐं तमामु शाहूकार सोनारो बि रहंदो हो। उन ई पिणु उन तस्वीर ख़रीद करण लाइ पूरो ज़ोर लॻायो। पर तंहिं शहज़ादी जी नौकराणी सभ खां वधीक वाक ॾेई उहा तस्वीर ख़रीद करे वरिती ऐं उहो ॾिसी सोनारो सड़ी खामी वियो ऐं बादशाह खे वञी दांहुं ॾिनाई त हुज़ूर जिन जी नाठी जो हुनर में पंहिंजो पाण मट हुज़ूर जिन जो नाठी जेको हुनर में पंहिंजो मट पाण थो सम्झे उन लाइ उन मुंहिंजी बेइज़ती कई आहे। मूंखां उहा ॻाल्हि बर्दाश्त कान थी थिए, तंहिं करे ख़्यालु कयो अथमि त आउं हुनर जो साणुसि मुक़ाबिलो करियां ऐं उनखे मुंहिंजे साम्हूं करियो। जेकॾहिं हू मूंखां खटे वियो त मुंहिंजी सॼी मिल्कियत संदसि आहे ऐं जे आउं खटे आयुसि त संदसि सॼी मिल्कियत खणंदसि ऐं खेसि हिन मुल्क में रहण जो हक़ न रहंदो। त मुंहिंजा ॻाल्हि था कनि त बादशाह पहिरीं उहा ॻाल्हि ॿुधी। बादशाह साईं पहिरियां ॻाल्हि सोनारे जी ॿुधी ॾाढी उनखे कावड़ आई, छो त हुन बेपरवाही वारी गुफ़्तगू कई हुई। पर वरी का ॻाल्हि घणी सोचे ख़ामोश थी वियो ऐं उनखे जवाबु ॾिनई त बेशक तुंहिंजी होड़ पूरी कबी ऐं ईंदड़ जुमे ते मुक़ाबिलो थींदो। सोनारे खे साईं इजाज़त ॾेई बादशाह पंहिंजी नाठी खे घुरायो ऐं समूरो किसो चयाईंसि ॿुधायईं त अबा हितां जे फलाणे सोनारे तोखे मुक़ाबले लाइ ललकारियो आहे। मूं उहो क़बूल कयो आहे चैलेंज ऐं मुक़ाबले लाइ जुमे जो ॾींहुं पिणु मुक़ररु करे छॾियो आहे। जंहिं हुनर जे मुक़ाबले में तूं खटे वें त सोनारे जो घर तोखे में हथु ईंदो, पर जे तो हारायो त पोइ पाण खां ई बादशाही खसिजी वेंदी। ऐं हाणे मुंहिंजी लजपत ऐं आकबत समूरी तुंहिंजे हथ वस आहे। जीअं सम्झी तीअं कर। तंहिं मुंहिंजा बादशाह इहा हक़ीक़त अची पंहिंजी नाठी खे ॿुधाई। संदसि नाठी साईं उहो हक़ीक़त ॿुधी ॿुॾतर में पइजी वियो। हेठि हिमत करे बादशाह जो जेको संदसि सहुरो पिणु हो तंहिंखे वराणियई त ख़ुदा मिड़ई चङी कंदो, उन ई सोनारे जो हथु भॼी पवंदो ऐं असांजी इज़त ऐं इहा बादशाही मालिक हथां कोन विञाईंदो। ईअं चई बादशाह खां मोकिलाए हू मोटी घर आयो ऐं इन ई फिकर में लॻो रहियो तव्हांजो ख़मीस जो ॾींहुं बि अची पहुतो। तॾहिं कारीगर हिकु नौकराणी खे सॾे आस्तगी सां चवणु लॻो त कंहिं नमूने वञी उहो ॾिसी अचु त सोनारे छा ठाहियो आहे। नौकराणी साईं चापूण उन ई फिकर में हुई, सां हिकदमि ख़बर लही आई ऐं अची खेसि ॿुधायईं त सोनारे त कमु करे छॾिया आहिनि। हुन सोन जो हिकु अहिड़ो नक्शो ठाहियो आहे जंहिंमें पाणी ॾिसण में थो अचे ऐं उनमें जॾहिं हू मच्छियूं विझे थो त उहो उन पाणी में हलणु लॻनि थियूं। ईअं पियो ॾिसजनि ॼण सची बची पाणी में मच्छियूं तरी रहियूं आहिनि। उहो ॿुधी कारीगर खणी माठ कई। मुंहिंजा उहा ॻाल्हि ॿुधी कारीगर खणी माठ कई ऐं आख़िरकार जुमे जो ॾींहुं बि अची पहुतो। जुमे जो ॾींहुं साईं अची पहुतो। सोनारो पंहिंजे हुनर जे नमूने खे हिकिड़े मैदान में खणी आयो जिते हज़ारे माण्हू अची गॾु थिया हुआ ऐं हाणे जॾहिं बादशाह जे नाठी ऐं सोनारे जो मुक़ाबिलो थियणो हो, हाणे जॾहिं सोनारो पंहिंजे हुनर जो मुज़ाहिरो कयो त चौधारी वाह वाह पइजी वई। नक्शे वारे पाणी में मच्छियूं हेॾां होॾां डोड़ण लॻियूं। हेॾां ई जवान बि कारीगर बि ॿियनि माण्हुनि सां गॾु चवणु लॻो त अदा कमाल थी वियो। आख़िर ताईं माण्हू जॾहिं ॾांहुं ॾिसणु लॻा तॾहिं हुन चयो त अदा आउं को वॾो कारीगर कोन आहियां, पर जीअं त तव्हांजी मर्ज़ी आहे तंहिं करे पंहिंजो हिकु मामूली हुनर
ॾेखारणु थो चाहियां। ईअं चई हुन अणघड़ियल काठ मां ठहियल हिकु बगो कढियो ऐं उहो माण्हू खे ॾेखारणु लॻो। उनखे ॾिसी सभु माण्हू मथि खिलण लॻा ऐं पोइ उहो बगो खणी सिधो सोनारे जे नक्शे ते छॾियो। साईं उनखे ॾिसी अणघड़ियल काठ मां ठहियल हिकु बगो कढी ऐं उन नक्शे खे ॾेखारणु लॻो। उनखे ॾिसी सभु माण्हू मथि खिलण लॻा। पोइ हुन उहो बगो खणी सिधो सोनारे जे नक्शे ते छॾियो। जिते उहो लेटी पेटी असलो बगो थी पियो ऐं माण्हू जे ॾिसंदे ॾिसंदे उहो सोनारे जे नक्शे में तरंदड़ सभई मच्छियूं खाई वियो ऐं समूरो पाणी पी पोइ वरी साॻियो काठ जो बुछड़ो बगो बणिजी बीह रहियो। साईं मुंहिंजा कारीगर जो उहो हुनर ॾिसी चौधारी वाह वाह जी धूम अची वई। सोनारो जीअं त शर्त हाराए वियो हो, तंहिं करे ॾाढो शर्मिंदो थियो, पर कारीगर खेसि माफ़ु करे छॾियो। कारीगर खेसि माफ़ु करे छॾियो ऐं घर ॿार बि खेसि वापसि मोटाए ॾिनई। उहो ॾिसी सोनारे कारीगर जा तमामु थोरा मञा ऐं आंधे लाइ हुनजो ज़र ख़रीद ग़ुलाम बणिजी वियो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त इन ई मुक़ाबले जे करे कारीगर जी वॾी हाक थी वई ऐं माण्हू ते बि असरु वेही रहियो त हीउ तमामु वॾो कारीगर आहे। बसि साईं पोइ त हीउ बि सुस्तु थी वियो ऐं सॼो ॾींहुं पंहिंजे महिलात खां ॿाहिरि न निकिरंदो हो। संदसि ज़ाल हमेशह पई चवंदी हुई त साईं कुझु कमु करियो, केसि ताईं वेठा बाबे जी मिल्क ते गुज़र कंदासीं, कुझु पंहिंजो पोरियो बि करियो। पर साईं कारीगर जो जवाबु हमेशह हीउ हूंदो हो त मूं तोखे अॻु में बि ॿुधायो आहे त मूंखां का बि महिनत न पुॼंदी। ऐं कुझु बि न ॼाणा, मूंखे आरामु करणु ॾे। पर संदसि ज़ाल उहो कीअं मञे, छो त हू संदसि हुनरमंदी खां हाणे ख़ूब वाक़ुफ़ु थी चुकी हुई। तंहिं हूंदे बि हू खेसि घणो तंग न कंदी हुई त मथां कावड़जी न वञे। हिकु ॾींहुं ते शहादी वरी अची पंहिंजे मुड़ुस खे चयो त मथां अची साल पूरो थियो आहे, तूं पर खटके छॾण जी ॾोह थो सम्झी। खाधे ख़राब बि खुटी वेंदा आहिनि, आख़िर केसि ताईं ईअं रहंदे ऐं कंदो रहंदे ऐं आख़िर मूंखे त हाणे बि बाबे खां वधीक कुझु घुरंदे बि लॼ थी अचे। आख़िर हू दिलि में छा सोचींदो सम्झंदो त मुंहिंजो नाठी को सफ़ा निकमो ऐं बेकार आहे, जेको पंहिंजी ज़ाल खे बि नथो पारे सघे। ईअं कुझु हिमत कर। कारीगर जॾहिं तमामु तंग थियो ऐं सम्झाईं त अॼु शहादी संदसि असुलु पचर न छॾींदी, तॾहिं शहादी खे चयईं चङो हाणे मिड़ेई तुंहिंजो चवणु वठिबो। जॾहिं राति थी ऐं शहादी वञी पंहिंजे बिस्तरे ते आरामी थी, तॾहिं कारीगर वेही हिकु आॾी उबती पट उण बि ठाही ऐं सुबुह जो उहा पंहिंजे ज़ाल जे हवाले कयईं ऐं केसि उनजो कमु बि सम्झायईं। तॾहिं उहा पट उण बि पंहिंजी बानी खे ॾिनी ऐं चयईं त हिनखे वञी 40,000 रुपयनि में विकिणी अच। घटि क़ीमत ते असुलु न विकिणजांइ ऐं खेसि उनजो कमु बि सम्झाए छॾिजांइ। अहिड़ी तरह उहा पट उबणी वञी बाज़ार में पहुती। साईं बाज़ार में वञी पहुती। कारीगर जे हुन खां अॻु में ई सभु माण्हू चङी तरह वाक़ुफ़ु हुआ, तंहिं करे उहा पट उण बि पट जे हिकु तमामु वॾे सौदागर झटिपट ख़रीद करे वरिती। बानी खे सम्झायो त हीअ पट उबणी राति जो मुंझल पट में विझी छॾिबी आहे त ॿिए ॾींहुं सुबुह जो समूरो पट सुलझी रखियो हूंदो आहे। सौदागर 20,000 रुपया बानी खे पर वक़्तु न बाक़ी पैसा आज़मूदे करण खां पोइ मोकिले ॾियण जो इंतज़ाम कयो। ॿिए ॾींहुं ताईं सुबुह जो सौदागर जॾहिं पंहिंजो समूरो पट सुलझियल ॾिठो, तॾहिं 20,000 रुपया रहियल ऐं 20,000 रुपया उनजे हुनर ते इनाम तौरु मोकिले टोटल 40,000 रुपया सिॼ उभरण खां अॻु में मोकिले ॾिनई। हाणे वरी बि हीउ दोस्त गुदी में पेर विझी सुम्ही रहियो ऐं अहिड़ी तरह बि 2 साल ॿिया बि गुज़री विया। जॾहिं संदसि कमायल समूरा पैसा पूरा थी विया, तॾहिं शहज़ादी वरी अची चवणु लॻसि त पूरा 2 साल गुज़री विया आहिनि, तो वरी को हुनर न ॾेखारियो आहे। हाणे त समूरी दौलत बि ख़तमु थी चुकी आहे ऐं घर में सभु कुझु खपे थो, पर जे अव्हां जी इहा मर्ज़ी हुजे त वरी बि वञी बाबे अॻियां झोली झलियां।
हीउ बि जवान हो। ख़ुशि त सो चवणु लॻसि, मूं कमु करण जो को ठीको त कोन खंयो आहे। मूं चयो आहे त आउं कुझु कोन ॼाणा, मुंहिंजी जिंद छॾ खणी। तंहिंमहिल उहो ॿुधी शहज़ादी रोअण लॻी। जॾहिं कारीगर उहा हालत ॾिठी तॾहिं चयईंसि, चङो चङो रो न, आउं कुझु कमु करियां थो। पर हिकु ॻाल्हि आहे जो कंहिं बानी खे चओ त कुहाड़ो खणी जंगल न वञे ऐं खट जे पावनि लाइ का काठी ॻोल्हे वढे अचे। पर उहा काठी उहा खपे अचे जेका खेसि सलाम जो जवाबु ॾिए। शहज़ादी यकदमि अहिड़े तरह हिकु बानी खे हुकुम ॾिनो जो कुहाड़ो कोल्हे ते खंयो ऐं दिलि में ही वीचारींदो जंगल ॾांहुं रवानो थी वियो त काठियूं कीअं सलाम जो जवाबु ॾींदियूं। कॾहिं अॻे बि ईअं थियो आहे जो हाणे थींदो। ज़रूरु कारीगर जो मथो फिरी वियो आहे। पर से वीचारो गुलाम छा करे, हुकुम जो बंदो सो लाचार सभिनी वणनि खे सलाम कंदो शाम ताईं जंग में रुलंदो रहियो। पर हुनखे अहिड़ो हिकु बि वणु कोन मिलियो जंहिंसां सलाम जो जवाबु वारायो हुजे। नेठि जॾहिं सिज लथे वक़्तु थकी टुटी घर में ते मोटियो तॾहिं शहर जे ॿाहिरां हिकु झूनो ॿेर जो वणु नज़र आयुसि। भॻी दिलि सां उन वण जे हेठां अची खे सलाम कयईं। अस्सलाम वालेकुम। ॿेर जी हिकु लड़ी जवाबु ॾिनसि, वालेकुम सलाम। हीअ साईं इबरत में पइजी वियो ऐं दिलि में ख़ुशि थियो त आख़िर महिनत साबियां थी। उन बिस्मिल्लाह करे उॾार कपे अची कारीगर जे हवाले कयो। सुरते ॾखण उन ई काठी मां उन ई राति जो वेही निहायत आलिशान क़िस्म जी हिकु खट तयारु कई ऐं सुबुह जो उनखे बानियूं चूड़ो विझी वाणी तयारु करे अची शहज़ादी खे ॾिनई। चयईंसि, अची मथो ई खाई वई हुए, हाणे हिन खट खे विकिणण जो बंदोबस्तु कर। हिन जो मुल्ह 2 लख रुपया आहे। हिते बादशाह सलामत खां सवाइ ॿिए कंहिं बि शख़्स खे हिन खट ख़रीद करण जी हिमत न आहे। तंहिं करे उहा बादशाह सलामत ॾे ॾियारे मोकल ऐं 2 लख रुपया घुराए वठेसि। हाणे मूंखे वरी तंग न कजांइ। शहज़ादी उहा खट ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं पंहिंजी बानी हथां उहा खट बादशाह सलामत ॾे ॾियारे मोकिलियईं ऐं बानी खे चयईं त बादशाह सलामत खे चइजि त हिन खट जी क़ीमत 2 लख रुपया आहे। बादशाह सलामत उहा खट ॾिसी दिलि में ख़ुशि थियो ऐं उन खट में ज़रूरु का राज़ रखियलु हूंदो। सो बानी खां खट वठी पाण वटि रखियईं ऐं शहज़ादी खे उन जी क़ीमत जा 2 लख रुपया उते जो उते ॾियारे मोकिलियईं। जॾहिं साईं संजो टरियो तॾहिं बादशाह उन खट ते हंधु विछाए अची सुतो ऐं वीचारणु लॻो त ॾिसां त सही खट में कुझु आहे बि सही या शहज़ादी धोखे सां 2 लख रुपया घुराए वरिता आहिनि। बादशाह अञा जाॻंदे ई उहो पियो सोचियो त खट जे हिकिड़े पागे ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं पंहिंजे संगतियुनि खे चयईं त अदा, जेकॾहिं अवां मुंहिंजो ॿार झले बीहो त मां वञी हिन बादशाह जो मुल्क घुमी अचां। ॿियनि पावनि वर्दी ॾिनसि त अदा हलियो वञ। उहो ॿुधी बादशाह खे पक थी वई त खट में ज़रूरु को इसरार समायल आहे। सो पंहिंजी निंड फिटाए उहो तमाशो ॾिसण लाइ छपाणी सुम्ही पियो। ॿ खनि गुज़रियो त उहो पाव मोटी आयो ऐं अची पंहिंजे जाइ ते बीह रहियो। संगतिन पुछियसि, कर ख़बर छा ॾिठई? हुन जवाबु ॾिनो त आउं शहर जे हिकिड़े कुंड में पहुतसि त ॾिसां त हिकिड़ो सोनारो हितां जे फलाणे वज़ीर जी धीउ जा ॻह गटा वेठो ठाहे। ज़ाल ज़ोर पई रखे त अची सुम्ह, पर हू चए थो त ॻह ठाहे पोइ सुम्हंदुसि। नेठि ज़ाल जे घणे झटे करण जे करे हू वञी सुतो। अञा अखी कान लॻसि त सोनारे जी ज़ाल पंहिंजे बिस्तर सां आहिस्ता आहिस्ता उथी घर खां ॿाहिरि निकिरणु लॻी। आउं बि कढ वियोमांसि। हू शहर खां ॿाहिरि हिकिड़े ब्राह्मण जे
ब्राह्मण जी मड़ी में लंघी वई। हुनखे ॾिसी ब्राह्मण कावड़जी वियो। चयईं त हेड़ी तेड़ी हेसि ताईं किथे हुअईं? सोनारे जी ज़ाल सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। जंहिं ते हुन ब्राह्मण चयसि, अहिड़ो मुड़ुस जो तोखे मूं वटि अचण में देरि विझे तंहिंजो सिर वढे आणे ॾियमि त वाह, न त तुंहिंजी मुंहिंजी यारी खे आहिनि टे भितर। उहो ॿुधी सोनारे जी ज़ाल उतां उथी पंहिंजे घर ॾांहुं हली ऐं वरी बि कट लॻो वियोमांसि। रन छा कयो जो चाकू खणी सोनारे जी सुते ई वीचारे जी सनी ॻिची कपे सिर खणी मोटी अची ब्राह्मण वटि पहुती। उहो ॾिसी ब्राह्मण चयसि, रन कमीणी, अॼु पंहिंजे मुड़ुस मां कीअं टरी आहीं? सुभाणे मुंहिंजी कहिड़ी पत रखंदे? ईअं चई रन खे पंहिंजे घर मां लोधे कढियईं। अदा मूं त उहो कुझु ॾिठो आहे, उहो ॿुधो आहे। सभिनी पावनि चयो, अदा वाह जो तमाशो ॾिसी आयो आहीं। उते ॿिए पाए चयो त अदा हाणे आऊं थो वञा। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त सच कूड़ जी ख़बर त सुभाणे पवंदी, बाक़ी बिना पैसे ॻाल्हियूं त घणियूं ई पियो ॿुधां। ॿाहिरि खनि मस गुज़रियो त ॿियो पायो बि मोटी आयो ऐं अची पंहिंजे दोस्तनि खे हवालु ॾियणु लॻो। अदा मूंखे त ॿियो कुझु नज़र न आयो, बाक़ी शहर जे फलाणे पाड़े में हिकिड़ी वीचारी माई मरी वई आहे। उहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई। ॿियनि पाण पुछियसि, तोखे कीअं ख़बर पई त उहा माई ॾाढी नेक बख़्त ज़ाल हुई? उनखां सवाइ तो उहे कीअं सम्झो त मरण वारो मर्द आहे या औरत? तंहिं ते कंहिं जवाबु न आई त रोअण वारनि पे रुनूं। किन पे चयो त मुंहिंजी अधी, किन पे चयो त मुंहिंजी उमड़। उनखां सवाइ पाड़े वारनि पे चयो त वीचारी ॾाढी नेक बख़्त हुई। वीचारी अञा ॾाज बि कोन जोड़ियो हो। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी दिलि में चयो त हीउ पाउ ॾाढो सियाणो आहे। एतिरे में टे पाए चयो त अदा हाणे आऊं थो वञा ऐं आऊं बि घुमी फिरी अचां। आख़िरकार ताईं उहो बि घुमी फिरी आयो ऐं अची ॿुधायईं त मूं 7 चोरनि खे ॾिठो आहे जे बादशाह सलामत जो खज़ानो खयो पियो आहे। मूंखे बि आई कावड़ सो हवा में झूठो खाई अची गोॾा कुटणु शुरू कयूं हो। सभिनी चोरनि जूं टंगूं भञी आयो आहियां। दुनिया जूं भरियूं अॻियां पियूं अथनि ऐं पाण उतां चुरण मुरण खां लो आहिनि। बादशाह दिलि में चयो, जे ईअं सच आहे त पोइ हीअ खट ॾाढी कमाइती आहे ऐं तमामु सस्ते अघ में पले पई आहे। नेठि अहिड़ी तरह ते खट जो चोथों पाउ बि पंहिंजे ॿियनि वरनि खे मोकिलाए घुमणु रवानो थियो। घुमी फिरी जॾहिं मोटी आयो तॾहिं अची पंहिंजे हाल अहिवाल पंहिंजे साथियुनि खे ॾिनाई त दा आउं शहर में पियो घुमियसि फिरियसि, हिकु हंधि छा ॾिसां त हिकिड़ो वासिंग नांग पंहिंजे बचनि खे वेठो चए त जंहिं बादशाह अव्हांजी माउ खे मारियो आहे तंहिंखे आउं सुभाणे ॾंगे अव्हांजी माउ जो वेर वठंदुसि। अव्हां अरमान न करियो। उहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढो अरमान थियो, छो त उहो बादशाह ई साॻियो आहे जो असांजे मथां हींअर सुतो पियो आहे। उहो ॿुधी मूंखे एॾो ॾुख थियो जो वधीक घुमणु फिरणु कोन वणियमि ऐं उतां अची सिधो हेॾां मोटी आयुसि। उहो ॿुधी बादशाह जा हथ पेर ठरी विया ऐं डप विचां ताईं चपी ख़ुश्क थी वियसि। जीअं ही कहाणी ॿुधाईंदे ॿुधाईंदे मुंहिंजा चप ख़ुश्क थी विया आहिनि। ऐं ॿियनि पावनि खे बि उन ॻाल्हि ते ॾाढो ॾुख थियो। नेठि हुन खां पुछऊं त भला का अहिड़ी अटकल आहे जंहिंसां बादशाह जी जान बची सघे? हुन ॿुधायो त हो हिकु सूरत आहे। बादशाह हीअं करे जो सुभाणे सुम्हण खां अॻु पंहिंजे खट जे भरिसां गिलम ते गुल विछाए छॾे, पोइ उन्हनि जे अॻियां हिकु हिंदाणो कपाए ॻतरा करे रखे छॾे, पोइ वरी बि गुल विछाए, उनखां पोइ खीर जो हिकु थाल भराए रखे छॾे त पोइ खेसि नांग न ॾंगींदो। बादशाह ते उहा ॻाल्हि ॿुधी टिप ॾेई खट तां उथियो ऐं ॾिठाई वञी त बराबरि सभु चोर रस्ते ते वेठा आहिनि ऐं संदनि अॻियां समूरो खज़ानो पियो आहे ऐं सोनारे जी ज़ाल सुबुह जो मुड़ुस जे मरण जी दां खणी आई त उनखे फांसी ॾियारे छॾियईं। पुछा ते मालूम थी त उन साॻी पाड़े में वाक़ई हिकिड़े नेक बख़्त औरत मरी वई आहे जंहिंजो राति पाई ज़िक्र पे कयो।
जॾहिं ॿी राति थी तॾहिं सुम्हण खां अॻु चौथीं पाई जी हिदायत मूजिबि अमल कयईं। नाग जॾहिं खट जे वेझो आयो त पहिरियां गुलनि ते आसीस कयईं, पोइ असीं आंदाणूं खाधाईं ऐं पछाड़ी में खीर जो थाल भरियल ॾिसी उहो पीताईं। उते उमालिक निंड अची वियसि। बादशाह नांग खे उते जो उते माराए छॾियो। पोइ खट जो जोड़ींदड़ पंहिंजे नाठी सुरते ॾखण खे पंहिंजो उहो समूरो खज़ानो इनाम में ॾेई छॾियईं, जंहिंखे राति जो चोर खयों ते विया। सिम जा सुरतियो ॾखण उहो समूरो खज़ानो खणाए पंहिंजे ज़ाल खे भसाण करे बादशाह खां इजाज़त वठी सिधो पंहिंजे असुल खे घर आयो ऐं पंहिंजी माउ ऐं मासी सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं उते उन्हनि सां गॾु हमेशह रहणु लॻो। सिम जा काल ॾिठोसीं त उहे ॾाढो ख़ुशि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ ऐं हितां अची घुमिया हुआ, मुंहिंजे ॻोठ जे पासे खां मटिया हुआ। सिम जा हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी? उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।